आज रतो देरो में पीपी अगवान में सोडा खान जलवाणी ऐं ॿियनि पीपी अगवाननि बेनज़ीर जी वरसी बाबति पंहिंजा वीचार हिन रीत वंडिया आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था यूनिस उमरो जी हे रिपोर्ट। नाज़रीन, असां सां हिन वक़्तु पाकिस्तान पीपुल्स पार्टी ज़िले लाड़काणे जो अगवान सरदारज़ादा मीर सोबदार खान जलवाणी गॾु आहे। अचो त उन सां शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे कयल ख़िदमतुनि जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कयूं। 27 डिसंबर जे हवाले सां जेकी शहीद राणीअ जी वरसी मल्हाई थी वञे, असां सभु अक़ीदत व एहतराम सां मल्हाईंदा आहियूं ऐं असांजा सभु नंढा वॾा जेके बि आहिनि सिंध जा जियाला सॼे पाकिस्तान जा अची करे शहीद राणी खे हिते मज़ार ते अची भेटा पेश कंदा आहिनि। छोकी पीपल्स पार्टी जेकी आहे उहा सॼी असां पंहिंजी क़यादत ते यकीन था रखूं ऐं इन शइ ते असांखे भरपूर एतमाद आहे त बीबी आसफा जेको आहे उहा शहीद राणीअ जो ई माना हिकिड़ो अक्स आहे। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो असांजी सिंध जी हिकु न्याणी हुई जेका पाकिस्तान जे हक़ जे लाइ पूरी दुनिया में विड़ी ऐं उन खां अलावा असां आम माण्हुनि जे अवाम जे हक़ जे लाइ उहे जाबिर ऐं जेके आहिनि सो ज़ियालक जेको हुयो उन सां विड़ी उन जे ज़ुल्म खे उन फेस कयो ऐं उनजे जेको आहे सो तख़्त खे पलटी करे जेको आहे सो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हक़ीक़ी अवामी जमहूरियत जो निज़ाम पाकिस्तान में राइज कयो। ऐं उन खां बाद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पंहिंजे वालिद शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो मिशन पाकिस्तान में राइज कयो ऐं उन खां बाद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे 27 डिसंबर 2007 में जेको आहे सो लियाकत बाग में शहीद कयो वियो। ऐं हर साल असां उन शहादत जे ॾींहं ते हिकु ग़म में असां इहो 27 डिसंबर जो ॾींहुं मल्हाईंदा आहियूं। इधर सिटीअ में मीर सोबदार खान जलवाणी साहब जे क़यादत में इंशाअल्लाह ताला असां हिकिड़ो काफ़िलो कढींदासीं जेको मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे काफ़िलो जेको आहे सो मज़ार ते पुॼी करे असां हुते इंशाअल्लाह भेटा पेश कंदासीं। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबान जो जेको जिदोजहद आहे उहो कंहिंखां लिकियल छिपियल न आहे। शहीद मोहतरमा बेनज़ीर जी जेकी शहादत जेकी कुर्बानी पाकिस्तानी लेवल ते दुनिया लेवल ते शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साबित करे ॾेखारियो त मां शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी जेको आहे सो न्याणी आहियां ऐं जेको आहे सो पंहिंजी जिदोजहद जीअं जेको आहे सो ग़रीब हुजे गुरबो हुजे जेको जाथे हुजे उनखे उते जेको आहे उन्हनि शऊर ॾिनो हर शइ ॾिनी जेको आहे सो शहीदनि जी कुर्बानी खे मोहतरमा जी कुर्बानीअ खे असांजी 7 पीढ़ी बि नथी विसारे सघनि।